ॾखण ऐं भरपासे में गुज़िरियल 4 ॾींहनि खां बिजली बंदि हुअण ख़िलाफ़ शहरी सरापा एहतजाज बढ़ियल आहिनि। ॾखणा शहरी वापडा ख़िलाफ़ अजरक न्यूज़ सां ॻाल्हाईंदे जे ॿाहिरि था निकिरूं त पुलिस जा पादर भव खां निकिरूं नथा, जेको बिजली ॾियो त असां घर में सुकून था वञी वेही को आराम। ये लॉकडाउन बि लॻो पियो आहे, बिजली कोन्हे, चोथों ॾींहुं बिल नाड़ो कयो अथऊं, महिरबानी करो असांखे बिजली ॾियो, टे चोथों ॾींहुं बंदि लॻाए सघो पिया। ये लॉकडाउन बि लॻो पियो आहे, बिजली कोन्हे, चोथों ॾींहुं बिल ॾाढा बेहद परेशान आहियूं, कुझु बि न आहे हिते, वाली वारस कोई बि न आहे ॾखण शहर जो। चोथों ॾींहुं आहे, न विझूं था न छा न छो, असां घर कयूं वेठो आहे, असां ॿाहिरि था निकिरूं त पुलिस जी पादर घर में फाथल आहिनि। बिजली जो 3 ॾींहं आहे, बिजली कोन्हे का ॾखण जे शहर में। जेकॾहिं वापडा ऑफिसरनि सां ॻाल्हायूं था त उहे रिश्वत था घुरनि, पैसा था घुरनि।